ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव जी ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। प्यारा भक्तों, पोएं कथा में पाण ॾिठो त श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो महात्म्य ऐं उन जे पहिरें अध्याय में पाण ॾिठो त नारद जी भक्ति, ज्ञान ऐं वैराग जी कथा पाण ॿुधी, जंहिंमें भक्ति देवी नारद जी खे चयो, तव्हां कृपा करे मुंहिंजे हिननि ॿिन्ही पुटनि जो उद्धार करियो, उनजे उद्धार जो को उपाउ ॿुधायो। हिते खां पाण कथा छॾी हुई। अॼु पाण उते खां वापसि उन कथा खे जारी मतिलब त कंटिन्यू था कयूं। भक्ति देवी चयो हो त हुण हीअं घुरिजे हा त आउं ॿुढी हुजांव, मुंहिंजा ॿई पुट जवान। पोइ नारद जी खे चयईं त कृपा करे इन ॻाल्हि जो सबबु ॿुधायो। पोइ नारद जी श्री कृष्ण भगवान जे चरणनि जो ध्यान करे उन जो राज़ ॻोल्हण लॻा ऐं थोरी देरि खां पोइ भक्ति देवी खे चयऊं त चो तरफ़ कलयुग जो वास आहे, को बि माण्हू ज्ञान या वैराग जी क़दुरु नथो करे। उन ई करे तुंहिंजा ही ॿई पुट बेहोश पिया आहिनि। वृंदावन में अची तूं त हिते जवान थी वई, लेकिन हिते बि ज्ञान ऐं वैराग जी को बि माण्हू परवाह या क़दुरु नथो करे। उन ते भक्ति देवी चयो त नारद जी, राजा परीक्षित हिन कलयुग खे हिते रहण छो ॾिनो? आख़िर भॻवान हिन अधर्म खे कीअं वेठो सहन करे, छो वेठो बर्दाश्त करे? नारद जी फरमायो, जंहिं ॾींहं खां श्री कृष्ण भगवान हिन धरती तां पधारे विया, उन ॾींहं खां कलयुग हिन धरती ते पैर पातो आहे। जॾहिं राजा परीक्षित शिकार कंदे कलयुग खे ॾिठो त कलयुग खे मारण लाइ तयारु थियो, तॾहिं कलयुग नाटक कंदे राजा परीक्षित जे चरणनि में किरी वियो ऐं चयईं त मूंखे जीवन दान ॾे। तव्हां मुंहिंजा अवगुण त ॾिठा, लेकिन मूं में हिकिड़ो गुण बि आहे जेको तव्हां न आहे ॾिठो। तॾहिं राजा परीक्षित पुछियो, तो में कहिड़ो गुण आहे? ॿुधा। कलयुग चयो त ॿियनि युगनि में भॻवान खे प्राप्त करण लाइ दान, यज्ञ, पुण्य आदि ॿियनि कर्मनि जी ज़रूरत पवंदी हुई, लेकिन मुंहिंजे युग में सिर्फ़ु हरे कृष्ण चवण सां ई भॻवान जी प्राप्ति थींदी आहे। राजा परीक्षित खेसि उन ई गुण करे कलयुग खे ज़िंदा रहण ॾिनो। हिन वक़्तु पृथ्वी त साॻी आहे, पर उन जा पदार्थ बेस्वाद थी विया आहिनि। ब्राह्मण, साधु, पंडित सभु नीच मन वृत्तीअ वारा थी पिया आहिनि। हिननि धर्म जी राह छॾे अधर्म जो रस्तो इख़्तियार कयो आहे। तीर्थनि ऐं धर्मी स्थाननि ते फ़क़ति पाखंड वञी रहियो आहे ऐं सत्संग कामी पुरुषनि जे हवाले थी पियो आहे। उन जप तप तीर्थ वग़ैरह मां कुझु नथो मिले। नारद जी ॻाल्हि ॿुधी भक्तीअ खे ॾाढो अजब लॻो ऐं चयईं त तव्हां धन्य आहियो ऐं वॾे भाग जे करे अव्हां जो दर्शन मूंखे प्राप्त थियो आहे। तव्हां सभिनी जे दुख छॾाइण वारा आहियो। कृपा करे तव्हां ज्ञान ऐं वैराग जे दुख छॾाइण जो को उपाउ करियो। हिते श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे महात्म्य जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय ॿियो, नारद जी जो भक्तीअ खे तसली ॾियणु। नारद जी चयो त हे भक्ति, तूं पंहिंजी चिंता छॾे श्री कृष्ण भगवान जे चरणनि में ध्यानु लॻाए। उन जे सुमिरण सां ई तुंहिंजा सभु दुख दूर थी वेंदा। जीअं जीअं वक़्तु कौरवनि जी सभा में माता द्रौपदी जो तीर हरण ते थियो, तंहिं वक़्तु माता द्रौपदी विलाप करे भगवान खे पुकारियो ऐं भगवान माता द्रौपदी जी इज़त जी रक्षा करण लाइ
साड़ियुनि जा ढेर लॻाए छॾिया, ते जे मथां ॿियो ते लॻाए छॾियो ऐं माता द्रौपदी जी लॼा रखी। ऐं जॾहिं हाथीअ खे वाॻू पेर में चक विधो हो ऐं हाथी जे प्राणनि जी रक्षा करण वारो उते केर बि न हो, तॾहिं हाथी भॻवान जे चरणनि जो ध्यानु कयो। तॾहिं विष्णु भॻवान पाण उते अची हाथीअ जा प्राण वाॻू खां बचाया। ए भक्ति, तूं बि वैकुंठ नाथ खे प्राणनि खां प्यारी आहीं। तूं जिते बि हूंदीअ उहो उते अची तुंहिंजी सहायता कंदो। सतयुग, त्रेता युग ऐं द्वापर युग में घणेई तप पुण्य आदि करण जे करे मुक्ति हासिल थींदी हुई, लेकिन हिन कलयुग में फ़क़ति तुंहिंजी कृपा सां ही जीव खे मुक्ति हासिल थिए थी। जिन ऋषियुनि मुनियुनि हज़ारें साल तप कयो, तॾहिं वञी उन्हनि खे भक्ति हासिल थी। ऐं हिन कलयुग में तूं माण्हुनि खे मुक्ति ॾियण जी वजह थींदी आहे ऐं तूं भॻवान खे तमामु प्यारी आहीं ऐं तुंहिंजो दर्जो सभिनी पूजाइनि खां मथे आहे। उन ते भक्ति देवी चयो त, हे नारद जी, तव्हां धन्य आहियो। जहिड़ी तरह तव्हां मूंखे धीरज ॾिनो आहे, तहिड़ी तरह मुंहिंजे पुटनि खे बि जाॻायो जे बेहोश पिया आहिनि। पोइ जॾहिं नारद जी जे उथारण ऐं पुकारण ते बि ज्ञान ऐं वैराग अखियूं न खोलियूं, तॾहिं नारद जी वेदनि जा वचन ऐं गीता जो पाठ करणु शुरू कयो। उन जे ॿुधण करे हुननि पंहिंजूं अखियूं खोलियूं ऐं उथण जी कोशिशि कयऊं, लेकिन कमज़ोरी करे हू उथी न सघिया ऐं वापसि बेहोश थी विया। ज्ञान ऐं वैराग जो इहो हाल ॾिसी नारद जी खे तमामु घणी चिंता थी ऐं व्याकुलता थी त ही गीता जे पाठ करण ऐं वेदनि जे वचननि ॿुधण करे बि नथा उथनि। उते हिकु आकाशवाणी थी त, ए नारद जी, तूं छो थो एतिरी सोच करीं? ही सवाइ सत्संग जे ॿियो किथे बि न उथंदा। उन्हनि जे सुजाॻ करण लाइ कंहिं साधु पुरुष खे ॻोल्हियो। सभई चयो, जय सिया राम। इहा अथव सत्संग जी महिमा। नारद जी खे चयो वियो त ज्ञान ऐं वैराग सत्संग जे अलावा ॿियो किथे बि न थी सघंदा। हाणे कृपा करे तव्हां ॿिए पार्ट, ॿिए हिसे जो इंतज़ारु कयो त पाण हिन कथा खे वधीक अॻिते हलाईंदासीं। सभई चयो, जय सिया राम। ऐं अगरि तव्हां सभिनी खे ही कथा सुठी लॻी हुजे ऐं तव्हांखे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे, कृपा करे हिन कथा खे वधीक अॻिते शेयर करियो त ॿियनि जो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम।